नाज़रीन, चौमासे जी तारीख़ी बरसातुनि ऐं ॿोॾि जे तबाहकारियुनि सबबि जिते हर माण्हू ॾुखारो आहे, हर माण्हू तकलीफ़ में आहे, मुसीबतुनि ऐं परेशानियुनि जे वर चढ़ियल आहे, उते जेकॾहिं के माण्हू उदास चेहरनि ते मुस्कुराहटूं आणनि था त उहे यकीनी तौर जस लहनि। उहे मुस्कुराहटूं पखिड़ण लाइ कुंडरीअ में मक़ामी फ़नकार मैदान ते अची विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि फ़नकार अरबाब फ़कीर कुंडरी ऐं सामारो जे मुख़्तलिफ़ रोडनि ते वेठल बरसात मुतासिरनि जे साम्हूं रक़्स करे संदन उदास चेहरनि ते ख़ुशियुनि जा रंग पखेड़िया। ॿोॾि मुतासिर ॿाड़ा ऐं बुज़ुर्ग पिणु फ़नकारनि सां गॾु रक़्स में हिसो वठी झूमंदा रहिया। मुतासिरनि खिलंदे ख़ुशि थींदे फ़नकार खे ख़िराज तहसीन पेश कयो। उन मौक़े ते फ़नकार अरबाब फ़कीर SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां बरसात मुतासिरनि जी माली मदद त नथा करे सघूं, पर उन्हनि जे चेहरनि ते मुस्कुराहटूं त आणे सघूं था। उन करे उन्हनि में ख़ुशियूं विरहाइण आया आहियूं। मुझे बस में जो हुयो इन माण्हुनि जी ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि खे ॾिसी इन्हनि जो जेको काफ़ी शदीद परेशान आहिनि इहो माण्हू, इन्हनि जी परेशानी खे ॾिसी असां पहुता आहियूं त असांजो जेको अफोर्ड आहे, मतिलबु असांजो जेको हथ में आहे, रक़्स करी इन्हनि जे दर्दनि खे, इन्हनि जे ग़मनि खे थोरो घटि करे इन्हनि जे चेहरनि ते असां ख़ुशी वठी अचूं। असां पंहिंजे सिंध जे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे तव्हां इन्हनि जी सार संभाल वठो, तव्हां इन्हनि खे राशन ॾियो ऐं तव्हां इन्हनि खे टेंट ॾियो, छो त हीअ सभु जेके बि हिन लाइन में जेके माण्हू वेठा आहिनि, घटि 100 जी तादाद में माण्हू आहिनि। उन्हनि वटि न टेंट आहिनि, हीअ पंहिंजो रलियूं ऐं पंहिंजो कटनि खे ॿधे वेठा आहिनि हिते, पंहिंजे बचनि खे ढके वेठा आहिनि। इन्हनि खे मच्छरनि जे ज़ुल्म खां बचाइण मच्छरदानी ॾियो ऐं इन्हनि खे टेंट नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।